बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बिलावल दास्तान पहिरीं दास्तान पहिरीं मुंहिंजा कुझु बैत पढ़ूं था। विसोई न ये वेण खे जे दैवत की दाता मुज़ ममज़ा वाता विजुद ॾेई वात में। विसोई न ये वेण खे इन अलाह साईं जे वेण खे या उन वाइदे खे एतबार कर जे दैवत की दाता जी अलाह साईं जी दावत आहे दस्तरखान विछायो पियो आहे। मिज़ ममज़ा वाता विजुद ॾेई वात में तूं रुगो घोड़ी कर त तुंहिंजे वात में गिरा पवे। सुलह कर सुल्तान थी कढी गल घरां त तूं सही दारां ॾियाणी ॾार लही। सुलह कर सुल्तान थी ख़ुदा सां ठाह कर कढी गल घरां अंदर मज़ा जेके शैतानी ख़्याल कढी लश्कर विहारे वेठो आहीं। त तूं सही दारां त तूं उन्हनि जे दर तां ॾियाणी ॾार लही। रोज़ाना तोखे नई रोज़ी मिले। ॾार मां मुराद ईअं थी जे मिसाल हिकिड़े ॿकरीअ खे मुठ गाह जी ॾिजे वरी उन जा हिकिड़ी का वण जी टारी यकी हुनखे ॾिजेसि त माना ॾार मां मुराद थी त माना तोखे तमामु घणो ॾे। भेरियूं भेरे भंज ही जे मझां पोरियूं ॿिए दर कहीं म वञ री हाशिमी हिकिड़े चए थो भेरियूं भेरे भंज ही जेके दुहल अथई इन्हनि खे फेराए हणो पट सां। ही जे मझां पोरियूं इहे अंदरां खाली आहिनि। ॿिए दर कहीं म वञ री हाशिमी हिकिड़े इल्म जे लाइ तूं कंहिं ॿिए दर ते न वञ सवाइ हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दर ते वञ। उन जी जेका तइलीम आहे उन जी जेका हदीस आहे जेकी उन असांखे इल्मु ॾिनो आहे इन खे फॉलो कर। बाक़ी हू जेके आम मुलान वारी जेके आहिनि ॻाल्हियूं इहे अथई ईअं जे ठला दुहल हुजनि जेके हुन जा आवाज़ वॾा हुजनि पर अंदरि हुन में कुझु न हुजे। समूसनि सॾ करे जन ते वॾो वेर उथियूं त आजी थियां पाए पाॿोड़े पेर तोरीअ ॿियो केरु सरणनि जा सुठा सहे। ही छा थियो जो जिन महिल अलादीन बादशाह हमलो करे आयो दोधे सुंगरे ते चलेसर जे चवण ते पोइ ज़ाहिर दोधो त विड़ीअ जा शहीद थी वियो। पोइ हुनजी जेके औरतूं हुयूं उनजे लाइ मसइलो थी पियो छो जो हू आयो इन लालच ते हू त चनेसर हुनखे चयो जेकर तूं दोधो मूंखे दोधे खां हुकूमत वठी ॾींदे त आउं तोखे पंहिंजी भेण जो समूह ॾींदुसि। पोइ हिन लालच ते आयो बहरहाल पोइ जंग थी पोइ हुनजो जेको ड्राप सीन थियो पर औरतूं जेके हुयूं सूमरनि जूं उहे सरणूं थी वयूं साम्हूं थी वयूं। हाणे हुननि खे केरु पनाह ॾे इहो मसइलो सो इहो थोरो हुन में ज़िक्र आहे हिन में अॻियां हले थो। समूहनि सॾ करे जन ते वॾो वेर। हाणे समूह जेको आहे सो अबड़ो समूह आहे सरदार आहे सखीब आहे बहादुर बि आहे चए थो उहो सॾ करे जन ते वॾो वेर जिन ते वॾो को सम्झो ईअं जो अलाह बि हुननि ते को कावड़ियल हुजे माण्हुनि जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़रंदी हुजे। उथी त आजी थियां पाए पाॿोड़े पेर उथी जंग लाइ तयारु थी त आउं आजी थियां आउं आज़ादु थियां पाए पाॿोड़े पेर रिकेब में पेर विझ तोरीअ ॿियो केरु सरणनि जा सुठा थिए तोखां सवाइ ॿियो कहिड़ो आहे जेको हुननि सरणियूं जेके सूमरियूं आहिनि उन्हनि जा सुठा थिए उन्हनि जूं ज़िमेवारियूं खणंदो। शायदि ही को वॾो को माण्हू आहे या का वॾी का पहिर का अहिड़ी आहे जेका हिनखे समय खे चवे पई त तूं इहो हिननि खे साम्हूं खे पनाह तूं ॾे। सरणनि जा सुठा सहे वसीलो मिलनि रुॾे कीनो लतीफ़ चए अॻियां लाल लखनि जिते कोड़ीअ कीन पुछनि जिते पाॿो ये पधरो। त हिन ॿुधायो त हिनजो अंदाज़ जेको आहे अहिड़ो हो जो सरणनि जा सुठा सहे सरणनि जी जेका हिनजी साम्हूं जी जेका त ज़िमेवारी खणे थो वसीलो मिलनि ही जेके बि विला आहिनि जेके बि मिसकीन माण्हू आहिनि उन्हनि जो वसीलो आहे उन्हनि जो आधार आहे मददगार आहे। रुॾे कीनो लतीफ़ चए अॻियां लाल लखनि हीअ शहज़ादो ही जवान जेको आहे लखे माण्हू अॻियां हुजनि भले दुश्मन हुजनि रुॾे कीनो लतीफ़ चए थो इहो हुनजी परवाही कान थो करे। जिते कोड़े कीन पुछनि जिते किरोड़े कीन वस मां करो न कढनि जिते पाॿो ये पधरो हीउ हुते मुर्कियो ऐं ज़ाहिर थियो अॻियां जो बीहो रहे।
अरोड़ जीव थियो जंहिंमें न पियसि दुख लासाई लतीफ़ जे आलम ता अहुक चंद शरण थिया सुख जे अजे आयूं अबड़े अरोड़ जीव थियो कावड़ जीव थियो आहे जंहिंमें न पियसि दुख जंहिंमहिल हिनखे ख़बर पई त अलादीन जेको आहे वॾियूं फौजूं वठी आयो आहे त हिनखे जंहिंमहिल ख़बर पई त हीउ कावड़जी पियो आहे लासाई लतीफ़ जे आलम ता अहुक पोइ वञा विढ़ियो आहे लतीफ़ साईं चयो त हिन आलम तां दुनिया तां जेका वॾी तकलीफ़ूं दूरि करे छॾियूं चवनि शरण थिया सुख जे अजे आहियूं अबड़े जेके हिन अबड़े जे पनाह में जेके आहियूं शरणियूं सूमरियूं उन्हनि जे लाइ हिन सुख करे छॾिया अरोड़ जीव थियो जंहिंमें पियसि दाह पाॿो हुयो पेर खणे समूह शरण ॾांहुं मथियां मथे मां उभो अचे सुल्तान खे अरोड़ जीव थियो जंहिंमें पियसि दाह हीउ कावड़ जीव थियो आहे हिनजी दाह हिनजी हाक जेका आहे लश्करनि में पइजी वई पाॿो हुयो पेर खणे समूह शरण ॾांहुं हीअ जेके साम्हूं आहिनि उन्हनि जे लाइ हिननि जे साम्हूं इहो अबड़ो पाॿो हुयो पेर खणे मुल्कियो उन्हनि ॾे वञे पियो मथियां मथे मां उभो अचे सुल्तान खे सुल्तान अलादीन बादशाह खे जेको आहे मथियां मथे पंहिंजी ताक़त खां मथे पंहिंजी ताक़त पियो हुनखे ॾेखारे अलाबंदी आयो खणी छल चुगेर कंहिं कीन हिमथियो कान झलींदो केरु सूमर न सांग कई कियो अबड़े उठ पेर हो महाई मीर मस्तूरात न मारियो अलाबंदी आयो खणी छल चुगेर अलादीन बादशाह आयो आहे पंहिंजे 10 लख फौज वठी आयो आहे छल चुगेर हीअ कलंगी वारो बादशाह हो कंहिं कीन हिमथियो कान झलींदो केरु उन जे साम्हूं कोन अचे कंहिं हिमत कान संभाली सभु को सोचे त केरु हिन जूं जेके हमला आहिनि तलवारूं ऐं तीर केरु बर्दाश्त कंदो सूमरियुनि सांग खई सूमरियूं जेके आहियूं उन्हनि बि पंहिंजो जहिड़ो आसरो लाहे छॾियो हो कियो अबड़े उठ पेर अबड़ो बि हिकिड़ो अबड़ो समूह हो ॿियो वरी अबड़ो जूने जो उहो भर पासे जो सरदार हो पर उन बि हिननि खे पनाह ॾियण खां उठ पेर कढी वियो माना इनकार करे छॾियो हो महाई मीर ही बहादुर हो अमीर हो जबर जहिड़ो सभु हो ही अबड़ो जेको समूह मस्तूरात न मारियो औरतुनि जे जेको आहे हिन फिक्र हिनखे लाचार करे थो शरण जे सुख लाइ सांग खई सरदार जे अबड़े आयूं आधार से सूंभ न ॾींदियूं सूमरियूं शरण जे सुख लाइ सांग कई सरदार हिन सरदार जेका शरण जे लाइ सूमरनि जे सुख लाइ तलवार कई जे अबड़े आयूं आधार जेके हिन अबड़े जे पनाह में आयूं से सूंभ न ॾींदियूं सूमरियूं ऐं सूमरियूं सूंभ कोन ॾींदियूं जज़ियो कोन भरींदियूं ॿियनि मिलनि ई ॾिनियूं ॾे न डूंगर राह अण ॾिठी आॾो फिरे ॾिठियूं ॾे कया लोड़ियूं लख मथां इन मथे रे मोटायूं त इन जंग में जेको आहे ही अबड़ो जेको हो सो शहीद थी वियो वरी हिन जो पुटु आहे डूंगर राह उन वरी कमान संभाली त उहो जेको बादशाह आहे ज़ाहिरी आहे त हू जो आयो आहे इलाइक़े में त हुन वरी पोरलिट कई ऐं सभु को हुनखे जज़ियो ॾन वग़ैरह ॾिए पियो पर ॿियनि मिड़ियुनि ई ॾिनियूं ॿियनि सभिनी हुनखे ॾिनो ॾे न डूंगर राह पर हीउ डूंगर राह जेको हुन अबड़े जो पुटु आहे उहो हुनखे न पियो ॾे अण ॾिठे आॾो फिरे जेकॾहिं हिन हीअ वरी अहिड़ी तबियत जो माण्हू हो जेकॾहिं अण ॾिठल माण्हू जेकॾहिं हिन वटि का ॻाल्हि खणी अचे त उन ते बि जेको आहे हीउ माना पंहिंजो किरदारु अदा करे ॾिठियूं ॾे कया हीअ त सूमरियूं जेके हुयूं ॾिठियूं हुयूं इन जे बारे में हीअ वरी कीअं जेको आहे हुनखे उनजो सूंघ ॾींदो लोड़ियूं लख मथां इन मथे रे मोटायूं हिन पहलवान मथे बहादुर लोड़ियूं लखे जेको लखनि जो लश्कर जेको हुन ते हमलावर थियो पर हुन सभिनी खे न भॼाए छॾियो सिर तासीअ न ॾियां अमीराणा ॿार मूं वटि महाई घणा तूं कर मीरत सां आर उछले इराकियुनि सी धड़कंदोसीं धार ऋण मल रब आहार तो समूह सुनहरी हणे हिन में वरी किरदारु हिकिड़ो आहे ऋण मल आहे हिकिड़ो उहो वरी हिन जो अबड़े जो दोस्त हो उन जो ॿुधो आहे त वरी हिन जी मदद लाइ आयो आहे त उन जी ॻाल्हि पियो करे त सिर तासीअ न ॾियां जेसीं आउं जीअरो आहियां न ॾियां अमीराणा ॿार ही जेके अमीरनि जा सूमरनि जा जेके ॿार आहिनि हरगज़ कोन ॾींदुसि
मूं वटि महाई घणा, मूं वटि इलाही बहादुर अथई, तूं कर मीर सार, ए बाचा तूं माटे करे रुकिजी वञ, वीर उछले इराकियुनि से धड़ कंदोसीं धार, ही इराकी जेके तलवारियूं हुयूं इन्हनि सां तुंहिंजे धड़ जेके उछले धार करे छॾींदोसीं। ऋणमल रब आहार सो सोनेरी हाणे, चई ऋणमल जेको समूह आहे इहो अलाह जे आसिरे ते हिन में जेका सोनेरी हसे वारी जेका असां सोने हथ वारी जेका तलवार खई आहे ही विढ़े पियो। पिड़ में उगो पाण साथीअरनि सॾ करे, भले जीअं लाॾाण सभु लंघंदा लकियूं। पिड़ में उगो पाण जंग जे मैदान में पाण ख़ुदि साथीअरनि सॾ करे, पंहिंजनि साथियुनि खे सॾ पियो करे, उन्हनि खे बि संभाले पियो। भलीअ जीअं लाॾाण सभु लंघींदा लकियूं, भले जीअं लाॾाण सभु लंघंदा लकियूं। ही भलो कपिड़ो उन जे वसीले सां जेके बि आहिनि से सभु लंघे वेंदा, पार पइजी वेंदा। वल्लाह